दोस्तों ही नेशनल म्यूज़ियम में कैफ़े सिंध जेको हुयो उहो इंक्रोचमेंट वारनि ड्राहे हिन हालत में करे छॾियो छाकाणि त ही वाहिद हिकिड़ो होटल हुयो जेको सिंधियुनि जो होटल हुयो। साम्हूं तव्हां लिखी सघो था कैफ़े सिंध ऐं उहो इन करे ड्राथो वियो त छाकाणि त हिते सभु सिंधी अची वेंदा हुआ। सिंधियुनि जा खाधा ऐं सिंधियुनि जूं कचहरियूं, सिंधियुनि जा कलाम हूंदा हुआ। ऐं इन सां गॾोगॾु तव्हांखे ॾेखारे सघां थो त ॿियूं जेके इंक्रोचमेंट वारनि खे ॿी आबादी ठाहिणी आहे उनखे हिननि कुझु बि न चयो, छॾे त हीअ चवनि था त सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त जेका बाग़नि में जेके बि जेके ठहियल इमारतूं आहिनि उहे बिल्डोज़ कयो, त हिननि सिर्फ़ु कैफ़े सिंध खे बिल्डोज़ कयो। पर इन सां गॾु हीअ जेका ॿी एॾी वॾी इमारत बीठल आहे, मस्जिद आहे, उहा बि हिन ई में अंदरि आहे। ऐं हीअ ॾिसी सघो था ख़ूबसूरत कैफ़े सिंध जेको हिन वक़्तु हिन सूरत हाल में अव्हांखे नज़र अची रहियो आहे ऐं अव्हां ॾिसी सघो था। पर इन सां गॾु ॿी बि अव्हांखे ॾेखारणु चाहियां थो त हीअ जेका आबादी आहे साम्हूं तव्हांखे नज़र अचे थी, हीअ सॼी आबादी इहा बि ग़ैर क़ानूनी आहे। त पोइ इनखे इंक्रोचमेंट वारनि को बि हथु न लॻायो त ईअं इन्हनि छो कयो, इहो ॾिसण जी ज़रूरत आहे। सिंध सरकार खे ख़ासि करे चीफ सेक्रेटरी खे नोटिस वठणु खपे त हीअ जेका ग़ैर क़ानूनी आबादी इन्ही साॻे पार्क में मौजूदु आहे उहा बिल्डोज़ न कई वई, पर जंहिं ते सिंध हाई कोर्ट जो एस्टे हुयो उहा छो बिल्डोज़ कई वई होटल, छाकाणि त इहा होटल सिंधियुनि जी हुई। ऐं ॾिसो त हिन होटल जो हीउ सॼो सामान रोड ते पियल आहे। हिकिड़ी हीअ अफ़सोसनाक सूरत हाल जेका आहे तव्हांजे आॾो रखूं पिया त सिंध जे गादी वारे शहर कराची नेशनल म्यूज़ियम में सिंध सरकार पारां ही जोड़ियो वियो हुयो ऐं कैफ़े सिंध जेको इंक्रोचमेंट वारनि अॼु हटाए छॾियो आहे, जेको अव्हांजे साम्हूं असां उनखे ॾेखारे रहिया आहियूं। हीउ उन जो साज़ो सामान पियल आहे ऐं नेशनल म्यूज़ियम वफ़ाक़ जे हवाले ज़रूरु थियो आहे, पर हीअ जंहिं जॻह ते आउं बीठो आहियां हीअ पार्क जेको आहे उहो सिंध गवर्नमेंट जी मिल्कियत आहे, KMC जी। ऐं नेशनल म्यूज़ियम साम्हूं वारो जेको आहे इहो वफ़ाक़ जी मिल्कियत आहे, छाकाणि त उहो वफ़ाक़ जे हवाले थियो आहे। ऐं हिते पाकिस्तान सॼे जो ख़ूबसूरत ऐं ख़ूबसूरत पाकिस्तान जूं क़दीम शयूं हिते पियल आहिनि जेके घुमण जहिड़ियूं आहिनि, ॾिसण जहिड़ियूं आहिनि। ऐं हीअ ॾिसी सघो था हीअ कैफ़े सिंध जो सादो सामान जेको अव्हांजे खे नज़र अची रहियो आहे। ऐं हीअ सूरत हाल आहे अव्हांजे साम्हूं। हाँ बस सही है, डीसी साहब कमीशन कराची मोहम्मद आसिफ भाई। हाँ सही, अकाउंटेंट। ठीक है। ही आहे कैफ़े सिंध जो मलबो जेको तव्हांजे साम्हूं आहे। साम्हूं SM लॉ कॉलेज आहे। ही कैफ़े सिंध जो बैनर लॻल आहे, अव्हां ॾिसी सघो था कैफ़े सिंध जो बैनर। ही ऐं मूं अव्हांखे ॾेखारियो त सिंध हाई कोर्ट जो आर्डर हुयो हिनखे, एस्टे आर्डर हुयो, पर उन जे बावजूद बि हिनखे ड्राथो वियो आहे कैफ़े सिंध खे। ऐं सिर्फ़ु इन करे त हिन जॻह ते सिंधी माण्हुनि जो मेलो हूंदो हुओ, सिंधी खाधा हूंदा, राति जो सिंधी मौसीक़ी हूंदी हुई। ऐं इहा ॻाल्हि हितां जे माण्हुनि खे शायदि पसंदि न आई, छाकाणि त उहे सम्झनि था त सिंध जे गादी वारे शहर में सिंधी कीअं था अची वेहनि ऐं सिंधियुनि जो कारोबार कीअं थो हले। ऐं जेकॾहिं हीअ इलीगल आहे त पोइ साम्हूं वारियूं जेके इमारतूं आहिनि जेके तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि इहे कीअं लीगल थी सघनि थियूं। इहा आबादी छो कोन किराई वई इलीगल करे, जॾहिं त इन्हनि खे बि सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत इन्हनि खे बि हटाइणो हुयो बकोल हिननि जे, त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न करणु ऐं रुगो कैफ़े सिंध खे ड्राइण मां अव्हां अंदाज़ो करे सघो था त इहो छो थियो आहे। ऐं हीअ कैफ़े सिंध जो साज़ो सामान अव्हांजे साम्हूं ख़ूबसूरत होटल हिन सूरत हाल जे वर चढ़ी वियो। हीअ ॾिसो ख़ूबसूरत होटल हुयो जिते सॼी सिंध जा ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू अची रोज़ हिते वेहंदा हुआ, मानियूं खाईंदा हुआ, कढ़ाइयूं खाईंदा हुआ, सिंधी भाॼियूं खाईंदा हुआ, सिंधी मौसीक़ी ऐं राग रंग जूं महफ़िलूं थींदियूं हुयूं, कचहरियूं थींदियूं हुयूं, अदीब शाइर अची वेहंदा हुआ, पढ़ियल लिखियल माण्हू हिन नेशनल म्यूज़ियम में। त उनजो ई हाल
कयो वियो ऐं स्टे जे बावजूदि सुप्रीम हाई कोर्ट जे स्टे जे बावजूदि उनखे बिल्डोज़ कयो वियो। त इहा असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं कैफ़े सिंध जेका नेशनल म्यूज़ियम में हुई ऐं उनखे हिननि अॼु ड्राए पट करे छॾियो। पर उन सां गॾोगॾु जेके बि हिते ॿियूं इमारतूं आहिनि उन्हनि खे को बि हथु न लाथो वियो आहे ऐं अवां ॾिसी सघो था साम्हूं वारियुनि इमारतुनि खे कुझु न चयो वियो ऐं उहे बि जेकॾहिं इंक्रोचमेंट आहे त इहा बि त हिन नेशनल म्यूज़ियम जे हिन पार्क में इहा बि इंक्रोचमेंट आहे त इहा छो कोन हटाई वई। अव्हांखे कराची लाइव तां असां हीउ मंज़र ॾेखारे रहिया आहियूं जेके थोरी देरि अॻु में इंक्रोचमेंट वारनि हीउ सभु कुझु टोड़ियो आहे ऐं असां अव्हांखे हीउ ॾेखारे रहिया आहियूं कराची लाइव तां कैफ़े सिंध जे उजड़ण जा मंज़र जेको कुझु ॾींहं अॻु ताईं या जे कुझु कलाक अॻु ताईं कैफ़े सिंध जेको ख़ूबसूरती जो मंज़र हुयो जिते माण्हू अची वेहंदा हुआ ऐं कचहरियूं कंदा हुआ गुड़ई चांहि पलो मच्छी बसि ऐं ॿियूं जेके सिंधी खाधा खाईंदा हुआ अॼु उहो कैफ़े सिंध हिन हाल में थी वियो ऐं असां अव्हांखे हीउ ॾेखारे रहिया आहियूं जेका हीअ महिरबानी करे वधि खां वधि शेयर ज़रूरु करियो त जीअं सॼी सिंध ऐं सॼी दुनिया जे दोस्तनि ताईं पहुची सघे त सिंधियुनि जे कारोबार खे कीअं बिल्डोज़ कयो वियो ऐं कोर्ट जे हिदायत जे बावजूदि तहसुब परस्ती जो मुज़ाहिरो छो कयो वियो ऐं जॾहिं त हीउ तव्हांखे सभु मंज़र ॾेखारियासीं ऐं वरी तव्हां सां ॿिए कंहिं इवेंट में मिलंदासीं।